कश्मीर में सुन्नी तहरीक अगवाणनि ऐं कारकुननि पारां मस्तंग में 12 रबियुल अवल जी निकितल रैली जी दहशतगर्दीअ जे हमले ख़िलाफ़ कादरी मस्जिद खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। हाफ़िज़ मोहम्मद हनीफ़ मज़ारी, ख़ालिद हुसैन सिकंदरी, सैयद ज़फ़र हुसैन शाह ऐं ॿियनि सुन्नी तहरीक अगवाणनि मस्तंग में रैलीअ मथां थियल दहशतगर्द हमले में मुलविस जवाबदारनि खे फ़िलफ़ौर गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो। सुन्नी तहरीक कश्मीर जे अगवाणनि जो चवणु हो त हुकूमत मज़हबी ॾिहाड़नि ते सिक्योरिटी फ़राहम करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। सदाई मज़हबी ॾिहाड़नि ते अहले सुन्नत ऐं ॿियनि तंज़ीमुनि मथां दहशतगर्द हमला कया वञनि था। मिठे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी ते हलंदड़ उम्मतिन जा हौसला बुलंद आहिनि। दहशतगर्दनि जे हमलनि खां पोइ हिते हटण वारा नाहिनि। सुन्नी तहरीक कश्मीर जे अगवाणनि ऐं कारकुननि मौजूदा वक़्त जे निगरान हुक्मराननि खां मुतालबो कयो त मस्तंग हमले में मुलविस दहशतगर्दनि ऐं उन्हनि जे सहूलतकारनि खे फ़िलफ़ौर गिरफ़्तार करे शहीदनि जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।